Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. Now in today's lecture, we will learn about subject, predicate, phrase and clause. First of all, subject and predicate. ठीक है, सब खां पहिरीं असां सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट खे ॾिसंदासीं. सब्जेक्ट जो मतिलबु हूंदो आहे कम जो कंदड़. सिंधीअ में जेका सब्जेक्ट खे असां चऊं त सब्जेक्ट जो मतिलबु छा आहे, कम जो कंदड़. ठीकु आहे. So we name some person or thing. In other words, we must have a subject to speak about and we must say or predicate something about that subject. ठीक है. सब्जेक्ट जो मतिलबु हूंदो आहे कम जो कंदड़. सब्जेक्ट में जेके कम जा कंदड़ हूंदा आहिनि उहे नाउन पर्सन थी सघनि था, का थिंग शेप थी सघे थी, या हू जेके क्वेश्चन्स हूंदा आहिनि हू वाट वारा क्वेश्चन बि थी सघनि था. ठीकु आहे. प्रेडिकेट जो मतिलबु छा आहे? प्रेडिकेट ॿुधाईंदो आहे सब्जेक्ट जे बारे में. सब्जेक्ट छा थो करे. ठीकु आहे. सब्जेक्ट जेको कमु करे थो उन जे बाबति जेको वज़ाहत करे थो उहो प्रेडिकेट आहे. ठीकु आहे. प्रेडिकेट जेको मुश्तमिल हूंदो आहे वर्ब ते ऐं सब्जेक्ट जे बारे में ॿुधाईंदो आहे. ठीकु आहे. इन डेफिनेशन ॾिसूं सब्जेक्ट जी. द पार्ट विच नेम्स द पर्सन और थिंग इज़ कॉल्ड सब्जेक्ट. ठीकु आहे. सब्जेक्ट जी माना त सिंधी में आहे कम जो कंदड़. माना हीअ सेंटेंस जो जेको पार्ट आहे उहो हिसो जेको कमु करे, जेको मुश्तमिल हुजे कंहिं पर्सन ते, थिंग ते, या जेके क्वेश्चन्स आहिनि उन्हनि ते मुश्तमिल हुजे त हुनखे सब्जेक्ट चइबो आहे. ठीकु आहे. हाणे प्रेडिकेट ॾिसो. द पार्ट विच टेल्स समथिंग अबाउट द सब्जेक्ट इज़ कॉल्ड प्रेडिकेट. माना सेंटेंस जो उहो पार्ट, सेंटेंस जो उहो हिसो जेको असांखे सब्जेक्ट जे बारे में ॿुधाए त हुनखे असां छा चवंदासीं? प्रेडिकेट. प्रेडिकेट मुश्तमिल हूंदो आहे वर्ब ते ऐं ॿुधाईंदो आहे असांखे सब्जेक्ट जे बारे में. ठीकु आहे. हिते एग्ज़ाम्पल ॾिसो. द मंकी एट अ बनाना. द मंकी एट अ बनाना. ठीकु आहे. द मंकी जेको आहे हीअ असांजो जेको आहे सब्जेक्ट आहे. छा ई सब्जेक्ट. प्रेडिकेट हिन में आहे एट अ बनाना. एट अ बनाना माना मंकी जेको आहे हिकु केलो खाधो. हीअ जेको आहे असांजो प्रेडिकेट आहे. छा हीअ प्रेडिकेट. ठीकु आहे. ऐं हिन में जेको सब्जेक्ट आहे उहो आहे द मंकी. हुन खां पोइ सेकेंड सेंटेंस आहे द डॉग. द डॉग वॉज बार्किंग लाउडली. ठीकु आहे. वॉज लाउडली हितां खां वठी हिसी ताईं हीअ छा आहे? प्रेडिकेट आहे. आहे सब्जेक्ट आहे. द डॉग छा आहे? हीअ सब्जेक्ट आहे. माना ठीकु आहे. ऐं प्रेडिकेट वॉज बार्किंग लाउडली. ठीकु आहे. उन खां पोइ ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी हिते सब्जेक्ट आहे. इस खां वठी अॻिते हीअं प्रेडिकेट आहे. आई आस्क्ड. ठीकु आहे. आई जेको आहे हिते सब्जेक्ट आहे. आस्क्ड हर टू कॉल मी. अली इज़ लिसनिंग टू म्यूज़िक. ठीकु आहे. सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट. सब्जेक्ट जो सिंधी में जेको मतिलबु आहे हुनजो आहे कमु कंदड़. प्रेडिकेट जेको सब्जेक्ट जे बारे में वज़ाहत करे ॿुधाईंदो आहे त सब्जेक्ट छा थो करे. उमेदु त सब्जेक्ट ऐं जेको प्रेडिकेट आहे तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो. अच्छा, आफ्टर दैट हुन खां पोइ असां पढ़ंदासीं फ्रेज़ ऐं क्लाज़ जे बारे में. ठीकु आहे. फ्रेज़ ऐं क्लाज़. अच्छा, कुझु सिंधीअ में अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जंहिंजी माना असांखे मुकमल माना सम्झ त ईंदी आहे पर माना मुकमल मालूमात न मिलंदी आहे, ॼाण न मिलंदी आहे. जीअं असां चऊं त ग्राउंड में या मैदान में. ठीकु आहे. या कमरे में, गिलास में, हुन वटि आहे. जीअं हिते सेंटेंस आहिनि, कुझु एग्ज़ाम्पल आहिनि. ही गेट्स अप अर्ली. ठीकु आहे. इन द मॉर्निंग. इन दी मॉर्निंग जेके हीअ सेंटेंस जा ही पार्ट आहिनि हिते ॿ. इन द मॉर्निंग सेकेंड पार्ट आहे हिन जो सेंटेंस जो, ऐं हीअ जेको फर्स्ट पार्ट आहे. ठीकु आहे. हाणे हीअ जेको फर्स्ट पार्ट आहे हीअ असांखे मुकमल माना ॿुधाए थो. ऐं इन द मॉर्निंग जेको आहे, इन द मॉर्निंग जो मतिलबु आहे सुबुह जो. ठीकु आहे. इन द ग्राउंड मैदान में. इन द ग्राउंड मैदान में. ठीकु आहे. हाणे ॾिसजो आहिनि त लफ़्ज़नि जा मेल ई आहिनि, असांखे माना बि ॾियनि था पर माना मुकमल सम्झ कान था ॾियनि. इन द मॉर्निंग सुबुह जो छा. ठीकु आहे. सुबुह जो छा थो थिए.
माण्हू केरु आहे, छा थो करे, कंहिंजे बारे में ॿुधाए थो, सुबुह जो छा थियो आहे, सुबुह के नाश्तो कयो आहे या का शइ आहे इन द ग्राउंड, माना ग्राउंड में छा मुकमल ही माना नथो ॿुधाए। ठीकु आहे, ही जेको पार्ट आहे सिर्फ़ु हीअ उहो लफ़्ज़नि जा उहे मेड़ जेकी माना असांखे माना ॾियनि पर हुनजी मुकमल असांखे सम्झ न अचे त हुनखे असां चवंदासीं फ्रेज़। ठीकु आहे, सिंधीअ में हिनखे फ़िक्रो चइबो आहे। त इंग्लिश में ॾिसूंसि हिनखे फ्रेज़ द ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव अस सेंस बट नॉट कंप्लीट सेंस। चए थो असांखे सम्झ त ॾिए पर मुकमल सम्झ असांखे न अचे। कीअं, सुबुह जो, शाम जो, मंझंदि जो ख़बर ई न आहे त छा थो थिए, सुबुह जो छा थो थिए या शाम जो छा थो थिए, मुकमल असांखे ख़बर नथी पवे। त हिन जेको फ़िक्रो आहे, जेको ही पार्ट आहे सेंटेंस जो, हिनखे असां फ्रेज़ चवंदासीं। ठीकु आहे। अच्छा, क्लास छाखे चइबो आहे? क्लास जो मतिलबु हूंदो आहे लफ़्ज़नि जो उहो मेड़ जेको असांखे मुकमल ऐं सॼी सही माना ॾिए ऐं सम्झ अचे, त हुनखे असां चवंदासीं क्लास। माना जुमिले जो उहो पार्ट, जुमिले जो उहो हिसो जेको असांखे सही सम्झ ॾिए, जेको जंहिंजे मतिलब सां, जंहिंजे लफ़्ज़नि मां असांखे सॼी मतिलब जी ख़बर पइजी वञे, त हुनखे असां छा चवंदासीं? क्लास चवंदासीं। ठीकु आहे। क्लास डेफिनेशन आहे हिन इंग्लिश में, सच अ ग्रुप ऑफ वर्ड्स which form part of a sentence and contains a subject and a predicate is called a clause। ठीकु आहे। क्लास मुश्तमल हूंदो आहे सब्जेक्ट ते ऐं प्रेडिकेट ते। ठीकु आहे, सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट क्लास छा हूंदा? मुश्तमल हूंदा, उन सां मुकमल माना मिली वेंदी आहे। जीअं पहिरियों असां एग्ज़ाम्पल में ॾिसी आया आहियूं हिन में प्रेडिकेट में ऐं सब्जेक्ट में। ठीकु आहे, द मोंकी एट अ बनाना, हाणे असांखे हिते ख़बर पइजी वई त केलो कंहिं खाधो आहे। ठीकु आहे, द डॉग वॉज़ बार्किंग लाउडली, द डॉग वॉज़ बार्किंग लाउडली। हाणे हिन में सेंटेंस में सॼी जेका असांखे डेफिनेशन जी माना जेका आहे ख़बर पइजी वई त केरु वॾे आवाज़ सां भौंके पियो। ठीकु आहे, त हाणे फ्रेज़ में जेके हूंदा आहिनि पार्ट, जेके वर्ड जेके हूंदा आहिनि जुमिले जा, उहे असांखे माना ॾियनि था पर सम्झ कोन था ॾियनि। ठीकु आहे, मुकमल सम्झ न ॾियनि। अच्छा, हीअ जेकी फ्रेज़ जेको ठहियलु हूंदो आहे, कुझु प्रीपोज़िशन पाण में खणंदो आहे। ठीकु आहे, फ्रेज़ कुझु प्रीपोज़िशन पाण में खणी करे, माना ॿ टे जुमिला, ॿ टे जेके वर्ड मिली करे जेके आहिनि उहे फ्रेज़ ठाहींदा आहिनि। पोइ क्लास जेको आहे जुमिले जो उहो पार्ट जेको मुकमल सम्झ ॾिए, ऐं क्लास में सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट ॿई हूंदा आहिनि। क्लास में सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट ॿई हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन में एग्ज़ाम्पल ॾिसो, आई थिंक दैट यू हैव मेड अ मिस्टेक। ठीकु आहे, हीअ जेको सॼो तव्हां ॾिसो पिया, हीअ सॼो हेसि ताईं जुमिलो आहे, हीअ सॼो छा आहे? जुमिलो आहे। ठीकु आहे, हिन जा ॿ पार्ट आहिनि, आई थिंक दैट। हाणे हीअ हिकु ॿियो पार्ट आहे। अच्छा, यू हैव मेड अ मिस्टेक, हेसि ताईं ॾिसो, हीअ मुकमल माना थो ॾिए। यू हैव मेड अ मिस्टेक, तव्हां खां ग़लती थी वई आहे या तव्हां खां ग़लती करे चुका आहियो। ठीकु आहे, हीअ छा आहे? मुकमल हिन माना ॾिनी आहे। त हीअ छा आहे? क्लास आहे। हिनखे छा चवंदासीं असां? क्लास चवंदासीं। ठीकु आहे। आई डिड नॉट स्लीप यस्टरडे, हाणे हीअ बि ॾिसो, मां काल्ह सुतो न हुअसि, मूं काल्ह निंड न कई हुई। ठीकु आहे। हा, हिन में सब्जेक्ट बि आहे, सब्जेक्ट बि आहे, वर्ब बि आहे ऐं प्रेडिकेट बि आहे। हीअ सॼी मुकमल माना थो ॾिए, इनखे छा चइबो? क्लास चइबो। ही हैड डन हिज़ वर्क, हीअ पंहिंजो कमु मुकमल करे चुको हो। ही हैड डन हिज़ वर्क, हीअ पंहिंजो कमु मुकमल करे चुको हो। उहे सेंटेंस जा उहे पार्ट जेके असांखे मुकमल माना ॾियनि, जंहिंसां असां हुनजो मतिलबु सम्झी वञूं, त हुनखे क्लास चवंदासीं। ऐं फ्रेज़ वर्डनि जा उहे मेड़ जंहिंजी मतिलबु त मिले, जंहिंजी माना त मिले असांखे, पर मुकमल ॼाण या मुकमल सम्झ न मिले, त हुनखे असां छा चवंदासीं? फ्रेज़ चवंदासीं। ठीकु आहे। फ्रेज़ कुझु प्रीपोज़िशन गॾाईंदो आहे पाण सां गॾु, पोइ फ्रेज़ ठहंदो आहे। क्लास मुश्तमल हूंदो आहे सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट ते। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हीअ थोरो रिपीट कयूं, सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट, सब्जेक्ट जो मतिलबु हूंदो आहे कम जो कंदड़, प्रेडिकेट जेको आहे सब्जेक्ट जे बारे में ॿुधाईंदो आहे, प्रेडिकेट मुश्तमल हूंदो आहे वर्ब ते। ठीकु आहे। जीअं सेंटेंस ॾिठो आहे तव्हां, द मंकी एट अ बनाना, द मंकी हीअ छा आहे? हीअ सब्जेक्ट आहे। सब्जेक्ट जो मतिलबु हूंदो आहे कम जो कंदड़। एट अ बनाना, केलो खाधो। ठीकु आहे। हीअ छा आहे? प्रेडिकेट आहे। छा आहे हीअ? प्रेडिकेट। हीअ मुश्तमल आहे सब्जेक्ट ते, प्रेडिकेट सब्जेक्ट ते मुश्तमल आहे।
ठीकु आहे। उमेदु कजे थी तव्हांखे इहो जेको फ्रेज़ क्लास ऐं जेको आहे सब्जेक्ट ऐं प्रेडिकेट सम्झ अची विया हूंदा। अच्छा, हे चारई पार्ट आहिनि हिकु सेंटेंस जा, जुमिले जा छा आहिनि, चारई पार्ट्स आहिनि जुमिले जा। फ्रेज़, प्रेडिकेट आहे ऐं क्लास, सब्जेक्ट, इहे हिकु जुमिले जा पार्ट आहिनि। उमेदु कजे थी अॼोको तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। अच्छा, कुझु दोस्तनि जेको आहे, कुझु दोस्तनि होमवर्क करे मोकिलियो असाइनमेंट, कुझु दोस्तनि न मोकिलियो आहे। बराए महिरबानी करे हीअ शयूं जेके तव्हां ॾिसो पिया, जेका शइ सम्झ में नथी अचे उहा बि तव्हां पुछा करे सघो था। ऐं प्लस में तव्हां पंहिंजो होमवर्क या तव्हां जेका असाइनमेंट आहे उहा मुकमल करे डेली जे बुनियाद ते व्हाट्सएप कंदा कयूं। वधीक जे लाइ जेको लेक्चर असां पंहिंजो हिते ख़तमु था कयूं। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू।